नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो संझा सैयद हल्ला से हेडलाइंस करा। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह NFC अवार्ड जल्द ॾियण जो मुतालबो करे छॾियो। वॾे वज़ीर चवणु आहे त 11 साल गुज़रण बावजूद NFC अवार्ड न ॾिनो वियो। वफ़ाक़ सिंध सां नाइंसाफ़ी करे रहियो आहे। 742 अरब ॾियण जो चयो वियो पर बजट में फंड न ॾिना विया। हिसे जी ॻाल्हि करण ते सूबाइयत जो इल्ज़ाम लॻायो पियो वेंदो आहे। वफ़ाक़ चई रहियो आहे त तव्हांखे 62 अरब न मिलंदा, उहे विसारे छॾियो। फंड सिंध जो हक़ आहे। वफ़ाक़ थोरो न पियो करे, आइन के पामाल करे हक़ नथा पबाए सघजनि। सिंध के हिस्से जो पाणी नथो ॾिनो वञे। आइन मूजिबि सूबनि खे 1 जेतिरी खोट खणणी आहे पर सिंध खे सभिनी खां वधीक 35 सैकड़ो खोट बर्दाश्त करणी पई। असांजा ख़दशा इरसा सां आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत इरसा ते असरअंदाज़ थी रही आहे। मामले खे सियासी न बणायो वञे। असीं रुगो हिन मामले जो आइनी, कानूनी ऐं टेक्निकल हल चाहियूं था। सुप्रीम कोर्ट में पयल बहरिया वारा पैसा असांखे ॾिना वञनि त जीअं मलीर ते ख़र्च करे सघूं। सुभाणे सिंध जी बजट जी पेश कई वेंदी जेका अवामी ख़्वाहिशनि मुताबिक़ हूंदी। सिंध पुलिस जूं अमन लाइ वॾियूं कुर्बानियूं आहिनि। पुलिस जे शहीदनि जी तौहीन करण खां पासो कयो वञे। कराची में वाटर सप्लाई, सेवरेज, वेस्ट ऐं ट्रांसपोर्ट जे शोबनि में वधीक सीड़पकारी जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत हाउसिंग सोसाइटीज़ के हदुनि मां निकिरण न ॾींदी। कुझु दुनियूं बेरा टाउन वाक़े मां फ़ाइदो वठणु चाहिनि थियूं। पुरअमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे। मुल्क ख़िलाफ़ नारा हणंदड़नि ऐं मुतहिदा बानी में कहिड़ो फ़र्क़ु आहे। बहरिया वाक़े जा 28 केस दाख़िल कया विया आहिनि। शक जे बुनियाद ते 156 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बेगुनाहनि ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। जेके बि क़दम खयां पिया वञनि उहे एहतियाती आहिनि त जीअं का अणवणंदड़ सूरत पैदा न थिए। किथे ग़लती थी हूंदी त न रुगो मञींदासीं पर उन जो अज़ालो बि कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध में 6 खां 8 ताईं जा क्लासेस सुभाणे खां खोलण जो फ़ैसिलो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास। सिंध में 2 ॾींहं कारोबार जी बंदिश जे ख़ात्मे जो ऐलान। कारोबार हाणे रुगो आचर ॾिहाड़े ते बंदि रहंदो। मुराद अली शाह चवे थो कोरोना केसनि में घटिताई सबबि अस्पतालुनि ते दबाव घटि थियो आहे। 6 खां 8 ताईं जा क्लासेस सुभाणे खां 50 सैकड़ो हाज़िरी सां खोलिया वेंदा। सूरतहाल बहितर थींदे ई प्राइमरी स्कूल 1 जून ते खोलिया वेंदा। स्कूल जी समूरे अमले खे कोरोना वैक्सीन लाज़मी कराइणी पवंदी। वॾे वज़ीर एक्सपो सेंटर में वैक्सीन खां सवाइ सर्टिफिकेट जारी करण वारी ख़बर जो नोटिस वठंदे लाॻापियल इख्तियारनि खे सख़्त कार्रवाई जी हिदायत कंदे चयो आहे त कोरोना ख़िलाफ़ जारी कंहिं कम में करप्शन या नाअहली बर्दाश्त न कई वेंदी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में शरह फैसल ते नस्ला टावर हदकलिन वारे केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना आहिनि त सिंध खां सवाइ पूरे मुल्क में तरक़ी थी रही आहे। शरह फैसल जी साइज़ कॾहिं घटि न थी। शारह ते वसी करण लाइ त फ़ौजियुनि बि ज़मीन ॾेई छॾी हुई। समूरनि रिफाई प्लाटुनि ते प्लाज़ा ठाहिया विया आहिनि। सम्झूं था त अदालत खे ख़बर न पवंदी। केरु ज़िमेवारी खणंदो। जेको पैसा ॾिए थो उन जो कमु किथे थो थी वञे। कराची ते कैनेडा मां हुकुमरानी कई पई वञे ऐं शहर जो सिस्टम कैनेडा मां हलाए पियो वञे। यूनिस मेमन सिंध जो असुलु हुकुमरान आहे। उहो ई सॼो सिस्टम हलाए रहियो आहे। अदालत नस्ला टावर जे वकीलनि खां कमिश्नर कराची जी रिपोर्ट ते जवाबु तलब कंदे ॿुधणी 16 जून ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट जो गुजर ऐं औरंगी नालनि बाबति वॾो फ़ैसिलो। अदालत पारां नालनि खे वैकिरो करण वारो कमु शुरू करण जो हुकम। सुप्रीम कोर्ट नालनि ते स्टे ऑर्डर कलदम करार ॾेई छॾिया। गुजर ऐं औरंगी नालनि ते ऑपरेशन जारी रखण जो हुकम। सुप्रीम कोर्ट ऑपरेशन खे रोकण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध हुकूमत खे मुतासिरनि जी बहाली जो हुकम ॾिबो। ऑपरेशन रोकण जा हुकम नथा ॾेई सघूं। जेके घर लीज़ ते ॾिना विया आहिनि उहे छा क़ानूनी आहिनि। अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क्स।
जसकम चेयरमैन सनान कुरैशी कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। सनान कुरैशी जुडिशल रिमांड ते लांडी जेल हवाले। अदालत जसकम चेयरमैन सूदो 35 ॼणनि खे जेल हवाले करे छॾियो। सिंध के मुख्तलिफ शहरन में क़ौम परस्त अगवाणनि कारकुननि खिलाफ क्रैकडाउन। कराची, हैदराबाद, जामशरो, मीरपुर खास, ठट्टो, घारो, धाबेजी, मोरो, नसीराबाद, दौलतपुर, सफन, कोट गुलाम मोहम्मद, डिगड़ी समेत ॿियनि शहरन में पुलिस छापा हणी SUP, STP, जसकम अवामी तहरीक के केतिरनि अगवाणनि कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। मुल्क में महांगाई जो एक नओं सुनामी अचण वारो आहे। पेट्रोल ऐं खंड जी क़ीमतुनि में वाध खे नाकाम बणाईंदासीं। IMF जे मुलाज़िमनि बजट तैयार करे इमरान ख़ान खे ॾिनी। बजट में अवाम जे मुआशी क़त्ल जूं तरकीबूं लिखियल आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान। चवे थो सिलेक्टेड बजट अवाम दुश्मनी जी बुनियाद ते ठाही वई। आम माण्हू जे इस्तेमाल वारी हर शइ ते अणसिधी तरह टैक्स लॻो। अणसिधी तरह टैक्स लॻाइण वारी चोरी पकड़िजी पई। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। वायरस विघे वधीक 34 मरीज़ फौत थी विया। फौतनि जो अंग वधीक 20,723 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1019 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,42,189 थी वियो। हिन वक़्त ताईं 8,78,000 खां वधीक मरीज़ सेहतियाब थी चुका। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 2.59% रही। सिंध में पानी की खोट ऐं शाखुनि जी घाटी न थियण खिलाफ़ आबाद घरनि तोड़े कॉम्प्रेस पार्टियुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी। सिजावल, मीरपुर ख़ास, सन, शहजादकोट, कंडियारो, मीरपुर बठोरो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज जी मुज़ाहरा करे धरना हंया विया। पाणी जी खोट खिलाफ़ चोर जमाली खां निकितल राजून इताद जो पैदल मार्च सिजावल पहुची वियो।